إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم شر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة كل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما हर किस्म जी हमद ऐं सना किबरियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जेको अकेलो हिन पूरी कायनात जो ख़ालिक मालिक माबूद वहदहू ला शरीक आहे ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शफ़ीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुक़द्दसा ते
जन खे रब काइनात कुल काइनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, पूरी इंसानियत में बेहतरीन इंसान वो आहे जैसां अल्लाह रब्बुल आलमीन प्यार करे। जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो महबूब बनाए वठे, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो वली दोस्त बणाए वठे। इन पूरी इंसानियत में सभ खां अज़ीम मर्तबे मक़ाम शान शौकत ऐं रिफ़त वारो इहो माण्हू आहे। ऐं इहे माण्हू एतिरा त अज़ीम आहिनि जो इन माण्हुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो दोस्त पंहिंजो वली करार ॾिए थो। ऐं जंहिं माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन सां दोस्ती रखी अल्लाह जो महबूब अल्लाह जो दोस्त बणिजी वियो, उन जे हर मामले में ज़िंदगी जे हर मोड़ ते अल्लाह रब्बुल आलमीन मदद करे थो। ऐं जॾहिं हू हिन दुनिया मां वञणु लॻे थो तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद उन जे शामिल हाल हूंदी आहे। ऐं महशर जे मैदान में बि इन्हनि अल्लाह जे बाननि खे न को ख़ौफ़ हूंदो न कोई ग़म हूंदो। अल्लाह जी रहमत उन जे मथां पालोट कंदी। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ख़बरदार जेके अल्लाह जा औलिया आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि खे कोई ख़ौफ़ न हूंदो न ई ग़मगीन थींदा। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। पर इहे अल्लाह जा वली आहिनि कहिड़ा? सम्झण जो नुक़्तो इहो आहे। ॾिसो त अॼु दुनिया जे अंदरि अल्लाह रहम करे उन माण्हू जे मथां इहो इल्ज़ाम हूंदो आहे, इहो ब्लेम हूंदो आहे, जेको हिकिड़े अल्लाह खे पुकारे, हिकिड़े अल्लाह जी पूॼा करे, हिकिड़े अल्लाह ॾांहुं नज़र न्याज़ करे, हिकिड़े अल्लाह जे अॻियां पंहिंजो सिर झुकाए ऐं तमामु बातिल महबूदनि खां कटिजी करे हिकिड़े हक़ीक़ी महबूद ॾे माण्हुनि खे दावत ॾे। उन ते इहो इल्ज़ाम लॻायो वञे थो त ही उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह जे वलियनि खे कोन था मञे। हिननि वटि अल्लाह जे वलियनि जी का बि इज़त कोन्हे। हालांकि इहा ॻाल्हि ग़लति आहे। पहिरीं असां तव्हां इहो सम्झी वठूं त अल्लाह जो वली आहे केरु। ॾिसो त हिकु उहे माण्हू जिन खे दुनिया वारा चवनि था त इहे अल्लाह जा वली आहिनि। दुनिया वारनि जे चवण सां न त को अल्लाह जो दुश्मन थींदो, न त को अल्लाह जो वली थींदो। इहा निशानी, इहा पहचान, इहो तारुफ़ अल्लाह रब्बुल आलमीन पाण कराए थो। पर बदकिस्मतीअ सां असांजो ही मुआशिरो जहालत जे वर चढ़ी वियो। उन जो नुक़सानु छा थियो? जेके हक़ीक़ी वली आहिनि, जेके हक़ीक़ी दोस्त आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जा, उन्हनि खे अल्लाह जो दुश्मन सम्झो वियो। ऐं जेके हक़ीक़त में अल्लाह जा वली आहिनि ई कोन, जेके विलायत जे मनसब ते फ़ाइज़ आहिनि ई कोन, उन्हनि खे अल्लाह जो वली करार ॾेई करे उन्हनि जे शान में एतिरो त वाधारो कयो वञे उन्हनि खे ख़ुदा जी ख़ुदाई सां मिलायो। ऐं अल्लाह रहम करे असांजे मुआशिरे जे आउं सम्झां थो त 80% माण्हुनि जी हालत हूंदी। थी सघे मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हुजे, सही हुजे, पर मुंहिंजो हिकु अंदाज़ो आहे। अॼु अल्लाह जो वली कंहिंखे चयो वञे थो जेकॾहिं को शहबदाबाद हुजे,
कोई जादूगिरी के ज़रिए पंहिंजी शहबदाबादी ज़ाहिर करे उनके करामत जो नालो ॾेई करे माण्हुनि खे पंहिंजा पोयां लॻाए। अल्लाह रहम करे जंहिंजे हथनि में वॾा वॾा कड़ा पियल हुजनि, कंठा पियल हुजनि, ऐं हुन जे अल्लाह रहम करे त कंध में अलाए छा छा पियल हूंदो आहे, ऐं पेर में वरी वॾा वॾा नालो छा कड़ा, उन्हनि में छम छम जी आवाज़ अचे थी, ऐं हिकिड़ी सिंगारियल लठ में हूंदी आहे। माण्हू चवनि था हिकु अल्लाह जो पोतल वली आहे। या त वरी उन माण्हू खे वली डिक्लेयर करे वठो जंहिंजी क़बर पकी हुजे, क़बर जे मथां आली शान मज़ार ॾिल हुजे, उन मज़ार ते माण्हू ईंदा हुजनि, उते सजदा कंदा हुजनि, नज़र न्याज़ कंदा हुजनि, ऐं उनखां माण्हू घुरंदा हुजनि, उन जे लाइ माण्हू पंहिंजूं कुर्बानियूं पेश कंदा हुजनि। अल्लाह रहम करे चयो वञे थो त इहो अल्लाह जो पोतल विलाए, इन जी मिटी मान नथो आहे। पर हक़ीक़त दोस्तो, हक़ीक़त इहा कोन्हे। असांजे मुआशरे जी अल्लाह रहम करे इहा हालत थी चुका आहे, जेकॾहिं कंहिं फासिक फाजिर अल्लाह जे दुश्मन जी क़बर तव्हां पकी करे छॾींदो त हिकिड़े कर्न गुज़रण खां पोइ, हिकिड़े ज़माने खां पोइ माण्हू उनजे मथां सजदा कंदा। पहिरीं वॾी ॻाल्हि आहे त क़बर खे पको ठाहिणु, क़बर जे मथां कुॿो ठाहिणु, इहो ई हराम आहे। इस्लाम इन जी इजाज़त ई कोन थो ॾे। वरी उन्हनि कुॿनि जे मथां, उन्हनि क़बरुनि जे मथां अल्लाह रहम करे उर्स, अल्लाह रहम करे उन्हनि जे मथां बरसियूं वरी वरसियूं, ऐं उन मौक़े ते कहिड़ो ज़ुल्म थिए थो। मूंखे ॿुधायो त कंहिं अल्लाह जे वली जी इहा दावत थी सघे थी, जिते शराब सरे आम हलंदो हुजे, मर्द ऐं औरत जो अल्लाह रहम करे हुजे इख़्तिलात हुजे, उते नाचूं नचंदा हुजनि, उते सर आम गैरत जो जनाज़ो निकिरे, ऐं माण्हू चवनि था ॾिसो त साईं अल्लाह जो वलियाहनि जे मथां मेला लॻा पिया। अल्लाहु अकबर। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हवाले सां इहा दुआ कई त अल्लाहुम्मा ला तजअल क़ब्री ईदा, ए परवरदिगार आलम तूं मुंहिंजी क़बर खे ईद जी जॻह न बणाइजांइ, जिते माण्हू मेड़ कनि, माण्हुनि जा मेला थियनि, माण्हू उर्स कनि। अल्लाह तूं मुंहिंजी क़बर खे अहिड़ो न बणाए। ऐं आउं चवां थो अदना मां अदना मुस्लमान खां जेकॾहिं आऊं ऐं तव्हां सुवाल कंदासीं त सभ खां वधीक महबूब हस्ती अल्लाह वटि कहिड़ी आहे, यकीन इहो जवाबु हूंदो त इंसानियत में सभ खां वधीक अज़ीम हस्ती ऐं महबूब हस्ती अल्लाह वटि आहे तव्हां जनाब इमाम काइनात मुहम्मद हस्ती जो केरु। ऐं पाण छो त पंहिंजी उम्मत खे सम्झाए बि विया, एतिरे क़दुरु पाण फरमायूं। जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला का सही मुस्लिम के अंदर रिवायत मौजूद आहे, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं युजस्सल क़ब्र, प्यारे पैगंबर इन ॻाल्हि खां मना कई त क़ब्र जे मथां चुनू कयो वञे। पको ठाहिण पंहिंजी जॻह ते, क़ब्र जे मथां अल्लाह रहम करे टाइल हणण त पंहिंजी जॻह ते, उनखे पलस्तर करण त पंहिंजी जॻह ते, पर ऐं जसल क़ब्र, प्यारे पैगंबर इन ॻाल्हि खां पोइ मना कई त क़ब्र जे मथां को चुनू करे। ऐं वॾी ॻाल्हि इहा अहम तव्हांखे ॿुधायां, इहा ॻाल्हि सिर्फ़ु अहले सुन्नत जे किताबनि में कोन्हे, बल्कि अहले तशय्युअ जे किताबनि में साॻी रिवायत मौजूदु आहे। उनमें त एतिरे क़दुरु वाधारो पाए त क़ब्र जे मथां मिटी सां गारे हणण खां बि प्यारे पैगंबर मना कयो। क़ब्र जे मथां को मुजाविर थी वेहे, अल्लाह जे रसूल इन खां मना कई। वयुबना अलैहि, ऐं क़ब्र जे मथां का इमारत अॾी वञे, का इमारत ठाही वञे, प्यारे पैगंबर इन खां मना कई। न त क़ब्र पकी ठाहिणी आहे, न क़ब्र जे मथां का अदावत करणी आहे। माना इस्लाम जे अंदरि इहो कुॿा वारो निज़ाम, इहो जेको क़ब्रुनि खे पको ठाहे, कुॿा ठाहे, वरी उन्हनि खे विलायत जो टाइटल ॾियणु, इस्लाम जे अंदरि इन जो को तस्वुर ई कोन्हे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असांजे हिन मुआशिरे में इन ॻाल्हि जी दावत माण्हुनि ते पहुचाइण, इन ॻाल्हि जी तबलीग करण ते दुनिया वारो सुञाणो त हक़ीक़ी वली अल्लाह जा केरु आहिनि।
ऐं यादि रखी सघो को विलायत अल्लाह जे तरफ़ां को हिकिड़ो ॾात कोन्हे या हिकिड़ी का शइ कोन्हे अल्लाह रब्बुल आलमीन उन माण्हू जे मथां नाज़िल करे। न, वली केर बि थी सघे थो, सैयद बि वली थी सघे थो त गैर सैयद बि वली थी सघे थो। दुनिया जो टॉप क्लास जो गुनहगार जॾहिं तौबह करे अल्लाह जे रस्ते ते अची वञे त उहो बि अल्लाह जो वली थी सघे थो। जेको अल्लाह जो वली थियणु चाहे, अल्लाह जो महबूब थियणु चाहे, उन जा वज़ीफ़ा कहिड़ा आहिनि, उन जो तरीक़ो कहिड़ो आहे, इहो ख़ुदि अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधायो आहे। हिते ॾिसो त वली थियण जे लाइ माण्हू अल्लाह रहम करे त कंहिंजा मुरीद थियनि था, उन जी बेत कनि था, उन खां वज़ीफ़ा वठनि था, वरी चिला कढनि था, अलाए कहिड़ा कहिड़ा वज़ीफ़ा ऐं कहिड़ा कहिड़ा तरीक़ा ज़ालिमनि घड़े थी ॾियनि। जॾहिं तव्हां इन्हे तरीक़नि खे किरास करे त पोइ वञी त अल्लाह जा वली थींदो। फना फि नफ़्स थी वियो, पंहिंजे वजूद में फना थी वञो। फना फि शेख थी वियो, पंहिंजो जेको मुर्शिद आहे उनखे पंहिंजे वजूद में समायो। उन खां पोइ फना फिल्लाह थी वञो, यानी पंहिंजे वजूद में अल्लाह खे समाए छॾियो। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अलाए कहिड़ा तरीक़ा, अलाए कहिड़ा तरीक़त। हालांकि इस्लाम जे अंदरि इन्हनि ॻाल्हियुनि जी का बि गुंजाइश कोन्हे। पूरो तव्हां क़ुरान करीम पढ़ी ॾिसो, कुतुब अहादीस खणी ॾिसो, इस्लाम जे अंदरि इन्हनि जी का बि गुंजाइश कोन्हे। त मूं अर्ज़ु इहो बि कयो त अल्लाह जो वली केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे त अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। अल्लाह जा उहे वली जिन खे को ख़ौफ़ न हूंदो ऐं न ई ग़मगीन थींदा, उहे केरनि? अल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो, व कानू यत्तकून, ऐं तक़वा वारा थिया, परहेज़गार थिया। माना जेको माण्हू मुत्तक़ी आहे, जेको माण्हू परहेज़गार आहे, जेको माण्हू दीनदार आहे, उहो माण्हू अल्लाह जो महबूब आहे, अल्लाह जो वली आहे। ऐं यादि रखी छॾियो त इहो माण्हू अल्लाह खे महबूब केतिरो आहे। हदीस कुदसी आहे, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह ताला फरमाए थो, मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब। जेको बि माण्हू मुंहिंजे महबूब सां, मुंहिंजे वली सां, मुंहिंजे दोस्त सां जेकॾहिं दुश्मनी रखंदो, फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब, मां अल्लाह रब्बुल आलमीन उन सां ऐलान जंग थो करे। पर उहे वली आहिनि कहिड़ा? अल्लज़ीना आमनू, पहिरीं सिफ़त कहिड़ी आहे त मोमिन हुजे ऐं ईमान खां पोइ अमल सालिहा करे ऐं तक़वा खे इख़्तियार करे, हर क़िस्म जे अल्लाह जी मैसियत खां, गुनाह कबीरा हुजे चाहे सगीरा हुजे, हर क़िस्म जे गुनाह खां पंहिंजे पाण खे बचाए रखे। अज़ीज़ दोस्तो, इहो माण्हू अल्लाह जो वली आहे। दुनिया वारा उनखे सुञाणी न सुञाणीनि, दुनिया में उनजी का इज़त जी तौक़ीर हुजे चाहे न हुजे, पर हक़ीक़त पुछो ज़मीन जी पुठ ते इहो माण्हू अल्लाह जो वली आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल फुरक़ान 19 पारो आहे, उन्हें में अल्लाह रब्बुल आलमीन हिक ई जगह ते पंहिंजे नेक बाननि जूं, पंहिंजे वलियनि जूं, पंहिंजे महबूब बाननि जूं अल्लाह रब्बुल आलमीन कुझु सिफ़ात बयानु कयो। ऐं चवां थो हिकिड़ो माण्हू जेकॾहिं सम्झणु चाहे थो त अल्लाह जो वली केरु आहे, उनखे खपे त इन्हनि आयतुनि जी तिलावत करे, इन्हनि आयतुनि खे सम्झण जी कोशिशि करे, जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिक ई जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे वलीअ जूं, पंहिंजे महबूब बाननि जूं अल्लाह रब्बुल आलमीन सिफ़ात बयानु कनि त हिननि सिफ़तनि वारा इहे रहमान जा बाना आहिनि। हालांकि सभई अल्लाह जा बाना आहिनि, पर जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो बानू चवे, जंहिंजी निस्बत अल्लाह रब्बुल आलमीन पाण जे करे सम्झो त उहा उनजी अज़मत आहे, उहा उनजी तौक़ीर आहे, उहो उनजो मक़ाम आहे, उहो उनजो मर्तबो आहे। फरमाए त व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौनम व इज़ा ख़ातमहुमुल जाहिलूना क़ालू सलामा। फरमाए त रहमान जा बाना आहिनि अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना, जॾहिं बि ज़मीन ते हलनि था त आजिज़ी सां हलनि था। व इज़ा ख़ातमहुमुल जाहिलूना क़ालू सलामा, जॾहिं बि जाहिल माण्हुनि सां मुख़ातिब थियनि था त उन सां जहालत वारियूं ॻाल्हियूं नथा कनि, बल्कि उनखां एराज़ कनि था, उन सां चङी ॻाल्हि कनि था। पहिरीं सिफ़त कहिड़ी आहे? पहिरीं उहे माण्हू परहेज़गार हूंदा, ईमान वारा, पर उन्हनि जी ज़िंदगी जा जेके मामलात आहिनि उहे कहिड़ा हूंदा?
अल्लज़ीना यमशून अलल अर्ज़ि हौना, जॾहिं बि ज़मीन ते हलनि था आजिज़ी इनकसारी सां, उन जे दिलि में, उन जी गुफ़्तार में, उन जे किरदार में अल्लाह रहम करे त ज़रे बराबरि बि तकबुर न हूंदो आहे। अॼु अल्लाह रहम करे जंहिं वटि 4 पैसा अची था वञनि, माल ऐं दौलत अची वञे, को मनसब मिली वञे, को उहिदो मिली वञे, त ॾिसो त उनजे अंदरि तकबुर केतिरो आहे, वॾाई केतिरी आहे, पर अल्लाह जा पाना तकबुर खां पाक, वॾाई खां पाक। व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। ज़ाहिरात हिन दुनिया में जे मुआशिरे में असां तव्हां रहूं पिया, असांजो चङनि माण्हुनि सां बि अल्लाह रहम करे त मुलाक़ात थिए थी, त बुरनि सां मुलाक़ात थिए थी, ऐं कॾहिं ईअं बि थिए थो त नाजाइज़ को माण्हू असां तव्हांखे घटि वधि बि ॻाल्हाए वञे थो। पर जेके अल्लाह जा वली आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, जेकॾहिं को उन्हनि सां घटि वधि ॻाल्हाए थो, हू हुन सां घटि वधि नथा ॻाल्हाइनि, जेकॾहिं उन खां बुराई सां पेश अचे थो, हीअ अल्लाह जा पाना वरी बि उन्हनि सां चङाई सां पेश अचनि। इहो अज़ीम किरदारु आहे अल्लाह जे वलियुनि जो। जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू खे ॾिसो, उहे सिफ़ात मौजूदु आहिनि ऐं अक़ीदा तौहीद जो हामिल आहे, यक़ीनन इहो माण्हू अल्लाह जो वली आहे। वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। फरमाए त अल्लाह जा पाना तुहे रहमान जा पाना तू है न। अल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, जेके रात जो या त सजदे में हूंदा या त रुकू में हूंदा। अंदाज़ो त लॻायो, अल्लाह जे पाननि जी ॿी इहा सिफ़त बि आहे त हू रात जो क़याम कनि था। सॼी दुनिया घूर निंड में सुती पई आहे, हीअ अल्लाह जा बानू रात जे अंधेरनि में उथी करे, जॾहिं पूरी दुनिया सुकून सां सुती पई आहे, पर इन्हनि जे दिलि में अल्लाह जी एतिरी त मोहबत आहे, अल्लाह सां ताल्लुक़ एतिरो त मज़बूत आहे, जो रात जो उथी करे या सजदे में हूंदा, या त क़याम में हूंदा, या त रुकू में हूंदा, यानी अल्लाह रब्बुल आलमीन जे अॻियां छा था कनि, क़याम कनि था, सजदा कनि था, यानी निमाज़ जी पाबंदी कनि था। ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजि यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। फरमाए त अल्लाह जा बाना तुहे रहमान जा वली त हुए। ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजि यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। जे पंहिंजा पासा पंहिंजे बिस्तरनि खां जुदा करे, उन्हनि खां अलॻि करे छा था कनि, यदऊन रब्बहुम खौफन व तमा, ते रात जो उथी करे पंहिंजे रब खां दुआ घुरनि था, अल्लाह जी रहमत में उम्मीद वतनि था, अल्लाह जे अज़ाब जो दिलि में ख़ौफ़ पाए। माना ॿई मामला अल्लाह जे वली जा ॿई मामला हूंदा आहिनि। अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ हूंदो आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जी उनखे उम्मीद बि हूंदी आहे। माना उन जी दिलि अल्लाह जी रहमत जी उम्मीद में ऐं ख़ौफ़ जे अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ आहे, इन जे विच में अल्लाह जे मोमिन वारी दिलि हूंदी आहे। त रात जो उथी करे पंहिंजे रब खां दुआ घुरनि था, ऐं अंदाज़ो तव्हां लॻायो त उहो ई माण्हू रात जी इबादत करे सघे थो, उहो ई माण्हू तहजुद पढ़ी सघे थो, जेको 5 वक़्ती निमाज़ जो पाबंद हुजे। जेको 5 वक़्ती निमाज़ नथो पढ़े, यादि रखियो रात जो भला निमाज़ पढ़ंदो? मालूम इहो थियो त अल्लाह जा जेके नेक वली आहिनि, अल्लाह जा जेके बाना आहिनि, अल्लाह जा जेके दोस्त आहिनि, उहे निमाज़ जा पाबंद हूंदा आहिनि। माना जेको माण्हू निमाज़ जी पाबंदी करे थो, रात जो अंधेरे में उथी करे अल्लाह जे अॻियां सर्व सुजूद थिए थो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खे पुकारे थो, अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर दुआऊं घुरे थो, इहो माण्हू अल्लाह जो नेक बानो आहे, इहो माण्हू अल्लाह जो वली आहे। इहा अल्लाह जे वली जी सिफ़त आहे। ऐं अल्लाह जो जेको वली हूंदो आहे, उनजे दिलि में हर वक़्तु फ़िक्र आख़िरत आहे, उनजे दिलि में अज़ाब जहन्नम जो ख़ौफ़ हूंदो आहे। अल्लाह खां हर वक़्तु अल्लाह जो बानू डिॼंदो रहे थो, अल्लाह खां कॾहिं बि बेपरवाह कोन थिए थो। अल्लाह रब्बुल आलमीन खां कॾहिं बि अल्लाह जो वली, अल्लाह जो महबूब बानू कॾहिं बेपरवाह कोन थो थिए। वल्लज़ीना यक़ूलून रब्बना स्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। फरमाए त रहमान जा बाना तुहे, अल्लाह जा वली ऐं दोस्त तुहे।
अल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, जेके अल्लाह रब्बुल आलमीन के पुकारे चवनि था ऐं परवरदिगार तूं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाइजां। इन अज़ाबहा कान गरामा, छाकाणि त जहन्नम जो अज़ाब चोटींदड़ अज़ाब आहे। इन्नहा साअत मुस्तक़रम व मुकामा, ऐं जहन्नम जो ठिकाणो इंतिहाई बुरो ठिकाणो आहे। ए परवरदिगार तूं असांखे जहन्नम जी बाह खां बचाइजां। उन्हनि जे ज़बान ते अल्लाह रब्बुल आलमीन जे हुज़ूर में इहा दुआ पवंदी आहे, ॾींहं जे उजालनि में, राति जे अंधेरनि में, उथंदे वेहंदे उन्हनि जे दिलनि ते इहो ख़ौफ़दार यादि, परवरदिगार तूं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाइजां। हर वक़्तु उन्हनि जी दिलि अल्लाह जे ख़ौफ़ ऐं उमीद बि आहे। जन्नत जी उमीद आहे ऐं जहन्नम जो ख़ौफ़ आहे। अल्लाह जे रहमत जी उमीद बि आहे त अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ बि आहे। उन करे तव्हां ॾिसो त अल्लाह रब्बुल आलमीन जिते क़ुरान करीम में जन्नत जो तज़किरो कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जहन्नम जो तज़किरो कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी रहमत जो तज़किरो कयो त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे अज़ाब जो तज़किरो कयो आहे। मोमिन जी अल्लाह जे अज़ाब खां ख़ाइफ़ हूंदी आहे ऐं अल्लाह जी रहमत में उनजी उमीद हूंदी आहे। वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू व लम यक़तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा, चई रहमान जा माना जॾहिं बि ख़र्च कनि था, लम युसरिफ़ू अजायो ख़र्च नथा कनि, व लम यक़तुरू ऐं कंजूसी बि नथा कनि, व कान बैन ज़ालिका क़वामा न बख़ीली कनि था, न अजायो ख़र्च कनि था, बल्कि विच तरो रस्तो इख़्तियार कनि था। इते जी ख़बर पवे माना अल्लाह रब्बुल आलमीन जेको उन्हनि खे माल ॾिनो आहे, उन माल जे बारे में बि अल्लाह खां ख़ाइफ़ आहिनि। माल अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां वॾो फितनू ऐं अल्लाह रहम करे आज़माइश बि आहे। हाणे अल्लाह जे बाने वटि माल आहे त माल जे बारे में पोइ अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे थो, ख़ाइफ़ आहे। छाकाणि त उनखे ख़बर आहे त इन माल जे बारे में बि क़यामत जे ॾींहुं उनखां पुछा थींदी। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, पाण फरमायो त बनी आदम क़यामत जे ॾींहुं हिकु क़दम अॻिते न वधी सघंदो जेसीं ते 5 सुवालनि जा जवाब न ॾे। उन मां हिकिड़ो सुवालु इहो बि हूंदो त उन माल कमायो किथां ऐं ख़र्च किथे कई। माना हिन अल्लाह जे बाने खे पंहिंजे माल जे बारे में वॾो फ़िक्र आहे। कमाए थो हलाल रस्ते ते ऐं जॾहिं ख़र्च करे थो तॾहिं म्याना रही वारो तरीक़ो इख़्तियार करे थो। ईअं न आहे जो बख़ीली करे ऐं ईअं बि न आहे जो अल्लाह जी मस्जिद में, नाफ़रमानी में ऐं ॿियनि कमनि में अजाया ख़र्च करे। अल्लाह जो माण्हू अजायो ख़र्च बि नथो करे। अॼु अल्लाह रहम करे असां कई नेक निमाज़ी ॾिठा, शादी जे मौक़े ते केतिरा नाजाइज़ ख़र्चनि था। ऐं अल्लाह रहम करे जॾहिं शादी जे मौक़े ते असां तव्हांखे का दावत हुजे ऐं असां तव्हां जॾहिं दस्तरख़ान ते वेहूं था, अल्लाह रहम करे ॾिसो त केतिरो खाधो ज़ाया थिए थो। हिकिड़ी ॿूटी प्लेट मां कढी रहे के ॾे उछल। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्लेटनि खे साफ़ करण जो हुकुम ॾिनो, प्यारे पैगंबर आङुरियुनि ते लॻल जेको खाधो आहे उनखे बि चटण जो हुकुम ॾिनो। पर असां ॾिसूं त केतिरी इसराफ़ थिए थी। ऐं उनखां पोइ अल्लाह रहम करे अॼु मुस्लमान जेको आहे न, अल्लाह रहम करे हिन पंहिंजे पेट खे केतिरो भरे थो। अल्लाह जा वली पंहिंजे पेट खे कोन था भरी। कुलू वशरबू वला तुसरिफू इन्नल्लाह ला युहिब्बुल मुसरिफीन, तव्हां खाओ ऐं पियो, वला तुसरिफू अजायो न विञायो, इन्नल्लाह ला युहिब्बुल मुसरिफीन, अल्लाह रब्बुल आलमीन अजाए विञाइण वारनि खे पसंदि नथो करे, उनखे महबूब नथो रखे, उनखे पंहिंजो वली नथो बणाए। अजाया ख़र्च ॿिया बि कई हूंदा, पर हीउ जेको पेट में असां खाऊं था, अल्लाह रहम करे इन हवाले सां तव्हां घणो ई अजायो ख़र्च करे था वञो। पेट में केतिरो खाइजे, अल्लाह जा वली केतिरो खाइनि था। इहा बि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी रहनुमाई कई आहे। दीन इस्लाम सिर्फ़ु रोज़े ऐं निमाज़ जो नालो कोन्हे, बल्कि ज़िंदगी जे हर मोड़ ते, ज़िंदगी जे हर पहलूअ खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको सो असां तव्हांजे लाइ वाज़े कयो आहे, हर मोड़ ते दीन इस्लाम असां तव्हांजी रहनुमाई करे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, पाण फरमायो त हस्बु इब्न आदम लुकई मातुम युकिम नस्लबुहु, पाण फरमायो त मा मला इब्न आदम वियाअन शर्रम मिन बतनिही, जे सभ खां बुरो थां जेको इंसान भरे थो संदसि पेट भरे थो।
हसबुबन आदम लुकई मातुम युगम नस्ल बहु। बान्हे जे लाए इंसान जे लाए चंद लुकमा काफ़ी आहिनि जेके उनखे ज़िंदह रखी सघनि, उनजी पुठी खे सिधो रखी सघनि। फ़इन कान अल्लाह बुद्द लहू, भला जेकॾहिं नथो रहे पोइ छा करे, पोइ पेट जा 3 हिसा करे। पाण फरमायो त हिकिड़े हिसे में खाए, हिकिड़े हिसे में पीए, हिकिड़े हिसे खे ख़ाली रखे। बेहतर आहे त चंद लुकमा खाए। ऐं अल्लाह रहम करे तव्हां ॾिसंदो जेको लुकए मातुन जो लफ़्ज़ आहे इन जो इतलाक़ 3 खां 10 गिरह ते अचे थो। माना 3 खां 10 गिरह, माना 10 गिरह इंसान जे जीअण जे लाइ काफ़ी आहिनि। जेॾी महिल बुख लॻे त 10 गिरह खाई छॾे। अॼु अल्लाह रहम करे 10 गिरह चयो, पर हिकिड़े टाइम ते 3 मानियूं चट। पोइ शाम जो वरी कंहिं डॉक्टर हकीम खां फकी वठणो, डॉक्टर साहिबु पेट में कब्ज़ नथी चले, मैदे में ज़ख़्म थी विया, फलाण थी वियो, फलाण थी वियो। ऐं अॼु अल्लाह रहम करे असां कई माण्हू अहिड़ा ॾिसां जेके शिकायत कनि था त यार ॾाकार कोन था अचनि, दवा अहिड़ी ॾिजो मूंखे ॾाकार अचनि। हालांकि इस्लाम जे अंदरि ॾाकार मयूब आहे। प्यारे पैगंबर जो हिकिड़ो सहाबी आहे अबू जुहैफा रज़ी अल्लाह तआला अन्हु, जंहिंजो नालो वहब बिन अब्दुल्लाह आहे। उहो चए थो हिकिड़े ॾींहुं मूं छा कयो जो गोश्त ऐं मानी बहज़रात में माना उहो सरी ठहियलु गोश्त में सरी ठहियलु कुटी ठहियलु चइबो तमामु घणी खाधी। ऐं अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनजी ख़िदमत में आहिनि, मूं ॾाकार ॾिना। चए अल्लाह जे रसूल फरमायो त ए अबू जुहैफा पंहिंजे ॾाकारनि खे रोक। ऐं इन मौक़े ते पाण खे ॻाल्हि बणाए कयूं। पाण फरमायो त उहे माण्हू जेके दुनिया में पेट भरे खाईंदा त आख़िरत में बुखिया हूंदा। अल्लाह, हिते असांजी ख़्वाहिश आहे न अहिड़ी दवा ॾे, बुख लॻे मानी जाम खावां। अल्लाह जा मानो यादि रखी छॾियो, अल्लाह जा नेक वली पेट भरे कोन था कनि। पेट भरे खाइणु इहो बि इसराफ़ अथव। ऐं तव्हां ॾिसो त अल्लाह रहम करे हिन वक़्तु आउं डॉक्टर आहियां। अल्लाह रहम करे असांजे मुआशिरे में 90% माण्हू मैदे ऐं पेट जी बीमारियुनि जो शिकार। असां मानी खाधी, वरी पकोड़ा बि खाधा, वरी चांहि पीती, वरी किथे वियासीं, बोतल छॾणी न का शइ कोन्हे। अल्लाह रहम करे। अबू जुहैफा रज़ी अल्लाह ताला जो पुटु आहे औन बिन अबी जुहैफा। उहो बयान थो करे त उन खां पोइ अबू जुहैफा रज़ी अल्लाह ताला फरमाईंदा त मूं कॾहिं बि पेट भरे मानी कोन खाधी। ऐं मुंहिंजो पुटु चए थो त वाक़िअतन मुंहिंजे पीउ अबू जुहैफा कॾहिं बि पेट भरे मानी कोन खाधी। हता फारक दुनिया, तव्हांजो पाण दुनिया छॾे आ, पेट भरे कॾहिं मानी कोन खाधो। जॾहिं प्यारे पैगंबर जी हदीस ॿुधमि। ऐं अहिड़ो ई वाक़ियो सलमान फारसी जे हवाले सां चए, जॾहिं प्यारे पैगंबर जी हदीस ॿुधी कॾहिं बि पेट भरे मानी कोन खाधो। अल्लाह जा मानो पंहिंजे पेट खे ख़ाली रखो। तव्हां पंहिंजे पेट खे ख़ाली रखंदो, तव्हांजे जिस्म में फासिद मादा जमा कोन थींदा, तव्हां पेट जे बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो ऐं तव्हांजो हाफ़िज़ो कमाल जो थी वेंदो। तव्हां दीन जी वॾी ख़िदमत करे सघंदो। अॼु क़ुर पढ़ी पढ़ी अल्लाह रहम करे 3 रुक पढ़ण खां पोइ निंड अचे थी, छाकाणि त पेट भरियो पियो आहे। जेकॾहिं मोली सां अॻियां अल्लाह रहम करे जेकॾहिं तरावी में अधु पारो पढ़े थो, असांजा पेट एतिरा भारी हूंदा आहिनि जो बीही कोन था सघूं। ऐं यादि रखी छॾियो, तव्हां मानी घटि खाओ, तव्हां राति जो तहजुद में उथी वेंदो, फजर नमाज़ में तव्हांखे उथण में आसानी थींदी। अल्लाह जा जेकी नेक बाना आहिनि, जॾहिं माल ख़र्च कनि था, न इसराफ़ कनि था ऐं न वरी बख़ीली कनि था। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते अल्लाह जे वलियुनि जो अक़ीदो बयानु थो करे। ॾिसो न, हिते जेको या अली मदद चवे उहो बि अल्लाह जो वली आहे, या रसूल अल्लाह मदद चवे उहो बि अल्लाह जो वली आहे, या गौस अल मदद चवे उहो बि अल्लाह जो वली आहे। पर अज़ीज़ो यादि रखी छॾियो, कहिड़ो बि माण्हू अल्लाह जो वली थी सघे थो, पर मुशरिक जेको आहे अल्लाह जो वली त पहिरीं जॻह ते, पर अल्लाह जो दुश्मन आहे। अल्लाह उनखे कॾहिं महबूब न करे, अल्लाह उनखे कॾहिं माफ़ी कोन कंदो। वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़नून। फरमाए त रहमान जा बानात हुए, अल्लाह जा महबूब बानात है। वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर, जेके अल्लाह सां गॾु या अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे नथा पुकारीनि। जॾहिं तकलीफ़ पहुचे त अल्लाह खे पुकारीनि, आसानी में अल्लाह खे पुकारीनि, तंगी में अल्लाह खे पुकारीनि,
खुशीअ में अल्लाह के पुकारी त गमी में अल्लाह के पुकारीन, जॾहिं बि का ज़रूरत पवे त अल्लाह रब्बुल आलमीन के पुकारीन, ॾींहं जे उजालनि में अल्लाह के पुकारीन, रात जे अंधेरनि में अल्लाह के पुकारीन, बर में अल्लाह के पुकारी त बहरनि में अल्लाह के पुकारीन, हर हाल में जॾहिं पुकारी था त हिकु अल्लाह रब्बुल आलमीन के पुकारीन था। अल्लाह के छॾे करे ॿियनि दरनि जा धक्का अल्लाह जा वली नथा खाइनि। वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र, जे अल्लाह जा बाना तुहिं जेके अल्लाह के छॾे करे अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए खे नथा पुकारीनि। अल्लाह जो वली मुशरिक कॾहिं नथो थी सघे। अल्लाह जो वली हूंदो त मुवहिद हूंदो। इन करे अल्लाह जा जेतिरा बि नबी आया क़ुरान करीम में कमो बेश तक़रीबन 26 या 27 अंबिया जो ज़िक्र आहे। ऐं अल्लाह रहम करे क़ुरान करीम में अल्लाह जे वलियनि ऐं अल्लाह जा जेके महबूबान आहिनि उन्हनि जूं दुआऊं मौजूदु आहिनि। सभ खां वधीक अल्लाह जूं जेकॾहिं बुरगुज़ीदा हस्तियूं आहिनि, महबूब हस्तियूं आहिनि, अंबिया जूं हस्तियूं उन्हनि जूं दुआऊं क़ुरान में मौजूदु आहिनि। सालिहाननि जूं दुआऊं क़ुरान में मौजूदु आहिनि। सिद्दीक़ीन जूं दुआऊं क़ुरान में मौजूदु आहिनि। शुहदा जूं दुआऊं क़ुरान में मौजूदु आहिनि। उन्हनि सभिनी पुकारियो आहे हिकु अल्लाह खे पुकारियो, ॿिए कंहिंखे कोन पुकारियो। छा माना अल्लाह सम्झाइण पियो चाहे त मुंहिंजा बाना हमेशह मूंखे ई पुकारीनि था। वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दावत दाइ इज़ा दाअनि फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछा कनि था, फइन्नी क़रीब वेझो आहियां, उजीबु दावत दाइ इज़ा दाअनि, जॾहिं बि को पुकारींदड़ मूंखे पुकारे त उनजी दुआ खे क़बूल करियां थो। फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी, पोइ ॿारनि खे खपे त मूंखां ई दुआऊं घुरनि, मूं ते भरोसो रखनि, मूं ते ईमान रखनि, लअल्लहुम यरशुदून, ताकि उहे सिधे रस्ते वारा थी वञनि। अल्लाह जा दरवाज़ा खुलिया पिया। दुनिया जो कहिड़ो बि ज़ालिम माण्हू छो न हुजे, फासिक छो न हुजे, अल्लाह जे दरबार में अची हथ खणे ऐं सम्झां थो त अल्लाह रब्बुल आलमीन उन जूं झोलियूं रहमत सां भरे छॾे। मूंखां कंहिं माण्हू पुछा कई, चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, बल्कि को पेशेंट आयो मूं वटि, उनखे मिर्गी जा दौरा पवनि था। मूंखे चवणु लॻो, डॉक्टर साहिबु मूंखां सिंध जी दरगाह छॾी कोन्हे, को वली मूं छॾियो ई कोन्हे। मूं हुनखे मुंहिंजो ॻाल्हि ॿुध, तोखे को वली मिलियो ई कोन्हे। तोखे जिन खे तूं वली सम्झी पियो, तुंहिंजे ईमान खे बि लुटियो आहे, तुंहिंजे पैसनि खे बि लुटियो आहे, इहे वली कोन्हनि, इहे अल्लाह जा दुश्मन, इहे ज़ालिम जेके तव्हांखे धागा टोड़ा तावीज़ मिटियूं अने छा छा पढ़ी तव्हांजे मुंहं ते थपी नथा। ख़ुदा जो कसम, अल्लाह जा वली कोन्हनि, इहे अल्लाह जे दीन जा दुश्मन। जे डॉक्टर साहिबु दरगाहनि ते वञा, मुंहिंजो दरगाह ते बि तूं वियो ई कोन आहीं। मुंहिंजो अल्लाह जी ज़मीन ते सभ खां जेका असां ई तव्हांजो जेको वली केरु आहे, अल्लाह। मोमिन जो वली केरु आहे? हू चवणो फिलाणे वली ते वियसि, ऐं चवंदो मोमिन जो वॾे में वॾो वली अल्लाह आहे। अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू, ते ईमान वारनि जो वली ऐं महबूब ऐं दोस्त ऐं औलिया केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन। ऐं हिन ज़मीन जे पुठ ते बहितरीन में बहितरीन दरगाहूं जेके आहिनि अल्लाह जूं मस्जिदूं आहिनि। मस्जिद जी फज़ीलत क़ुरान में आहे, कंहिं दरगाह जी फज़ीलत आहे क़ुरान में? मस्जिद तव्हां हिकु क़दम खणी अचो, तव्हांजी हिकु नेकी लिखी वञे, तव्हांजो गुनाह मटे वञे, त मूंखे ॿुधायो त कंहिं दरगाह जे लाइ फज़ीलत आहे? मस्जिद आहे जिते हिकिड़े अल्लाह खे पुकारियो, ते मस्जिद खे अल्लाह जो घर चयो आहे, कंहिं दरगाह खे अल्लाह जो घर चयो आहे? मस्जिद में अची करे तव्हां अल्लाह जे कलाम जी तिलावत कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो, तव्हां अल्लाह खे पुकारियो, अल्लाह जा फ़रिश्ता मस्जिद में लहनि था, विची महल ऐं वरी फजर महल लहनि था। दुनिया में का अहिड़ी ॿी दरगाह आहे जंहिंमें अल्लाह जा फ़रिश्ता अची लहनि ऐं अची निमाज़नि खे काउंट कनि ऐं वरी उन निमाज़नि जा तज़किरा अल्लाह जी बारगाह में अर्श में अल्लाह ते कनि? आहे का अहिड़ी दरगाह दुनिया में? ॿी का बि दरगाह कोन्हे, इहा दरगाह अल्लाह जी आहे। मूं हुनखे चयो, न तोखे को सही वली मिलियो आहे, न तोखे का दरगाह मिली आहे। जेकॾहिं तूं चाहीं थो तोखे शफ़ा मिले त पंहिंजे वली, पंहिंजो दोस्त अल्लाह रब्बुल आलमीन खे बड़ा, ऐं जेका दरगाह अल्लाह रब्बुल आलमीन जी मस्जिद आहे उन में तूं 5 वक़्त हाज़िरी ॾे। अल्लाह जेका सरब सुजूद थी, अल्लाह जेका पंहिंजे अखियुनि मां ॻोड़ा वहा, तोखे उहो अल्लाह शफ़ा ॾींदो जे इब्राहिम खे शफ़ा ॾिनी, वइज़ाम बरिश्तु फहुव यशफ़ी। अल्लाह जा बाना कंहिंखे नाह क़त्ल नथा कनि।
वला यक़्तुलून अन-नफ़्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ि वला यज़्नून। जे अल्लाह जा जेकी बाना न कंहिं बि जीअ खे नाह क़त्ल नथा कनि, वला यज़्नून, न त वरी अल्लाह जा बाना ज़िना कनि था। माना अल्लाह जा जेके वली आहिनि कंहिं बि जीअ खे, कंहिं बि साह वारी शइ खे नाहक क़त्ल नथा कनि। अल्लाह जो वली कंहिं बि जानदार खे, कंहिं बि साह वारे खे नाहक क़त्ल नथो करे। इहो केरु पियो चवे? अल्लाह। अॼु जेकॾहिं माण्हू चवनि त फलाणी दरगाह तां खां गाॾी मटे थी, अल्लाह जो वली उनखे कल्टी थो करे। अड़े अल्लाह जा वली कंदा गॾियूं कल्टी? अल्लाह जा वाली माण्हुनि जूं टंगूं भञींदा, अल्लाह जा वाली माण्हुनि खे मारींदा, उनखे क़त्ल कंदा? इहो थी नथो सघे। अल्लाह चए थो त अल्लाह जा वली उहे आहिनि जेके नाहक नफ़्स क़त्ल नथा कनि। इंसान त पंहिंजी जॻह ते कंहिं बि जानदार खे अल्लाह जो वली कॾहिं क़त्ल कोन कंदो, छाकाणि त कंहिं बि जानदार खे नाहक क़त्ल करणु इहो बि जहन्नम में वञण जो सबबु आहे। ऐं अल्लाह जा वली त जहन्नम जी बाहि खां पनाह था घुरनि। सही मुस्लिम में हदीस आहे, अल्लाह जे निमाज़ पढ़ाई, पाण निमाज़ पढ़ायूं त अचानक पोइते मुटा तव्हांजो पहिरीं सिफ़ारनि सां अची मिलिया ऐं वरी पाण अॻिते वधिया। इहो मंज़र साहबा इकराम ॾिठो, पाण फरमायो त मूं जहन्नम जी बाहि ॾिठी, उन करे आउं थोरो ड्रिनसि ऐं पोइते थियुसि। ऐं रिवायत में अचे थो त उन औरत, हिकिड़ी औरत खे मूं जहन्नम में ॾिठो, हिकिड़ी औरत खे मूं जहन्नम में ॾिठो जेका हिकिड़ी ॿिली जे करे जहन्नम में वई आहे। उन छा कयो, का ॿिली उनखे तंग कंदी, उन ॿिली खे ॿधी छॾियईं ऐं न त उनखे छॾियईं ऐं न त उनखे खाधो पीतो ॾिनई, उनखे छॾे ॾिया त वञी ॿिली ज़मीन जा जीते जहिड़ा ठाहिया, उनखे ॿधे ॿधे मारे छॾियईं। अल्लाह रब्बुल आलमीन औरत खे इन ॿिली जे क़त्ल जे गुनाह में अल्लाह रब्बुल आलमीन खे जहन्नम में विझो। हिकु रिवायत में चयो, मूं ॾिठो त ॿिली उनजे मुंहं खे ना बूट हणे पटे पई। मूंखे ॿुधायो त अल्लाह जा वली नाह क़त्ल कंदा? अल्लाह जो वली त कंहिं ॿिली खे बि क़त्ल कोन कंदो, अल्लाह जो वली त कंहिं कुते खे बि नाह क़त्ल कोन कंदो, अल्लाह जो वली त कंहिं झिरकी खे बि नाह क़त्ल कोन कंदो। मुस्नद अहमद जी रिवायत मौजूदु आहे, पाण फरमायो त मन क़त्ल उस्फूरम बिग़ैर हक़िहा, जंहिं माण्हू हिकिड़ी झिरकी खे बि नाहक क़त्ल कयो न, यसअलुल्लाहु यौमल क़ियामत अन क़त्लिहा, अल्लाह ताला झिरकी जे नाह क़त्ल जे बारे में उनखां पुछा कंदो, झिरकी खे नाह क़त्ल छो कयो? साहबा किराम पुछनि त अल्लाह झिरकी खे नाह क़त्ल करणु चाहे, चए उनखे शिकार करे, उनखे ज़बह करे ऐं खाए न, इहो हुनजो नाह क़त्ल आहे। भई इस्लाम त अल्लाह जो वली हिकिड़ी झिरकी खे बि नाह क़त्ल कोन कंदो। वला यज़नून, अल्लाह जा बाना ज़िना बि नथा कनि। पंहिंजे शर्मगाह हिफ़ाज़त करण वारा, पाक दामन, पंहिंजे नज़रनि खे झुकाए रखण वारा, पंहिंजा तालुकात महदूद रखण वारा। अॼु अल्लाह रहम करे उनखे माण्हू अल्लाह जा वली चवंदा जेके औरतुनि सां हथ मिलाए वेठा, जेके औरतुनि जे पुठनि ते थपकी था ॾियनि। वञी तव्हां सोशल मीडिया ते हालत ॾिसो, अल्लाह रहम करे। अॻिते फरमाए त वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर व इज़ा मर्रू बिल्लग़वी मर्रू किरामा, जे अल्लाह जा बाना तू आहिनि जेके गुनाह वारनि जॻहनि ते हाज़िरी नथा ॾियनि या कूड़ी गवाही नथा ॾियनि, जिते अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी कई वञे उते नथा वञनि। व इज़ा मर्रू बिल्लग़वी मर्रू किरामा, ऐं जॾहिं कंहिं लग़व कम खां गुज़रनि था त इकराम सां गुज़री वञनि था। वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम लम यख़िरू अलैहा सुम्मन व उमयाना, जे फरमाए त अल्लाह जा रहमान जा बाना तो आहिनि, जॾहिं बि अल्लाह जी आयतनि सां के नसीहत कई वञे थी, लम यख़िरू अलैहा सुम्मन व उमयाना, अल्लाह जी आयतनि जॻहियूं अंधा ऐं ॿोड़ा थी नथा किरनि। माना जॾहिं बि अल्लाह जूं आयतूं जे साम्हूं तिलावत कई वञनि, पोइ उहा अल्लाह जी आयत क़ुर जी हुजे, चाहे प्यारे पैगंबर जो फरमान हुजे, जॾहिं बि उनजे साम्हूं रखियो वञे थो तुंहिंजो गंध झुकी वञे थो, हू उनखे तस्लीम करे वठे थो। अल्लाह जो माण्हू इहो थी नथो सघे जेको क़ुर जी आयत ॿुधण खां पोइ ऐं प्यारे पैगंबर जे फरमान ॿुधण खां पोइ बि बिरादरी खे फ़ोक़ियत ॾे, पंहिंजी नफ़्स खे फ़ोक़ियत ॾे, पंहिंजी ख़्वाहिशात खे फ़ोक़ियत ॾे, पंहिंजे मसलक खे फ़ोक़ियत ॾे, पंहिंजे नज़रे खे फ़ोक़ियत ॾे। यादि रखी छॾियो, अहिड़ो माण्हू तोड़े जो निमाज़ी हुजे, तोड़े जो रोज़ेदार हुजे, तोड़े जो क़ुर पढ़ण वारो हुजे, तोड़े ते मुसल्ले ते रोइण वारो हुजे, पर प्यारे पैगंबर जी हदीस खे रद्द करे ऐं क़ुर जी के आयत खे पंहिंजे मसलक जी ख़ातिर रद्द करे, पंहिंजी ख़्वाहिशात जी ख़ातिर रद्द करे छॾे। यादि रखी छॾियो त अहिड़ो माण्हू अल्लाह जो वली कोन्हे। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा, जे अल्लाह जा वली तो जेके अल्लाह जे हुज़ूर हिकिड़ी दुआ घुरनि था,
उहा दुआ कहिड़ी आहे, रब्बना हब लना मिन अज़वाजिना, ए परवरदिगार तूं असांजूं जेके घर वारियूं आहिनि ऐं असांजो जेको औलाद आहे रब्बुल आलमीन, तूं उन ई औलाद खे असांजे घर वारनि खे असांजे अखियुनि जो ठार बणा। घर वारी अखियुनि जो ठार कीअं थींदी, औलाद अखियुनि जो ठार कीअं थींदो, जॾहिं असां ई तव्हां उनजी सही तरबियत कयो। अमरा पाण निमाज़ी आहे, माई खे वुज़ू कोन थो अचे, इहो अलाह जो वली कोन्हे। इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पर रात जो तहज्जुद ठहंदा त पंहिंजे घर वारनि खे बि उथारींदा हुया। उन्हनि जे अक़ीदे जी पाण तरबियत कयूं, मनहज जी बि तरबियत कयूं त अलाह जो वली जी इहा बि निशानी आहे जो पंहिंजी घरवारी खे हू केतिरे कहिड़ी नज़र सां ॾिसे थो। पाण निमाज़ी आहे, कोशिशि आहे त मुंहिंजी घरवारी निमाज़ी हुजे। पाण जेको कुझु दीन सिखे थो ऐं पंहिंजी घरवारी खे बि सेखारे थो। असां अलाह रहम करे कई अहिड़ा माण्हू ॾिठा जेके पाण त सालनि जा साल तबलीग में, पर अलाह रहम करे माई खे गुस्ल जो तरीक़ो कोन आहे। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत आयुन, ए परवरदिगार तूं असांजे घर वारनि खे, असांजे औलाद खे असांजे अखियुनि जो ठार बणा। माना औलाद हुजे त नेक ऐं साले हुजे, घरवारी हुजे त नेक ऐं साले जो कॾहिं थींदा जॾहिं असां उनजी तरबियत कंदासीं। माना तरबियत बि कनि था ऐं तरबियत सां गॾोगॾु हुन जे लाइ दुआ बि घुरनि था। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे तरग़ीब जे लाइ, कंहिं फ़ख्र जी ॻाल्हि कोन्हे, को अलाह रहम करे रिया कोन्हे, सिर्फ़ु तव्हां ऐं तव्हांजी तरग़ीब जे लाइ, शौक़ जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखां थो। अलाह रब्बुल आलमीन वॾे अरसे खां पोइ हिन ना चीज़ खे ॿ पुट ॾिना, हिकिड़ो ऐं 2 साल खां पोइ वरी ॿियो। ऐं अलाह जो एहसान आहे, ॾिसो त तरग़ीब ॼाण ख़ातिर ॻाल्हि पियो करां, को बि रिया कोन्हे, अलाह रब्बुल आलमीन उन खां बचाए। ऐं जॾहिं बि फजर जी निमाज़ जूं सुनतूं पढ़ां थो, उनजे सजदनि में हिकिड़ी दुआ ख़ुसूसन पंहिंजे बचनि लाइ बि घुरां थो। औलाद लाइ दुआऊं घुरंदा कयूं। तव्हांजूं दुआऊं औलाद जी तबियत ऐं मिज़ाज ते वॾो असरु छॾींदियूं। ऐं जेका तव्हां पंहिंजे औलाद जे लाइ दुआ घुरंदो न, हक़ीक़त पुछो आहे दुआ दिलि मां कीअं निकिरंदी आहे। मूं हिकिड़ी दुआ घुरंदो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं बयानु थो कयां। अल्लाहुम्मा केवल दाय मिन कुल फितनह, ए परवरदिगार तूं मुंहिंजे ॿिन्ही बचड़नि खे हर फितने खां महफ़ूज़ रखजां, दुनिया में वॾा फितना। अल्लाहुम्मा केवल दाय मिन कुल फितनह अल्लाहुम्मा जअलहुमा मिन सालिहीन, ए परवरदिगार तूं मुंहिंजे ॿिन्ही बचड़नि खे नेक कजां। अल्लाहुम्मा जअलहुमा मिनल मुत्तक़ीन, ए परवरदिगार तूं मुंहिंजे बचड़नि खे मुत्तक़ी परहेज़गार बनाइजां। अल्लाहुम्मा फ़क़िहुमा फ़िद्दीन, ए परवरदिगार उनके दीन जी फ़िक़ह अता कजां, दीन जी सम्झ अता कजां। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़हुमा रिज़्क़न हलालन तय्यिबन वासिआ, ए परवरदिगार तूं मुंहिंजे ॿिन्ही बचड़नि खे हलाल पाक ऐं वधीक रिज़्क़ अता कजां। वर्ज़ुक़हुमा हयातन तय्यिबतन तवील, ए परवरदिगार तूं मुंहिंजे बचड़नि खे पाकीज़ा ज़िंदगी ऐं तवील ज़िंदगी अता कजां, जेका तुंहिंजी ख़िदमत में सर्फ़ थी वञे, तुंहिंजे दीन जी ख़िदमत में सर्फ़ थी वञे। इहा दुआ अलाह रहम करे मूंखे यादि कोन्हे इला माशाअल्लाह को हिकिड़ो ॾींहुं हुजे मां दुआ न घुरी हुजे, तक़रीबन दुआ घुरंदो आहियां। ऐं तव्हां पंहिंजे बचड़नि दुआ घुरंदा कयो, पंहिंजे सजदनि में, पंहिंजे अलाह रहम करे निमाज़नि में, अलाह रहम करे उथंदे वेहंदे, इहे दुआऊं तव्हांजे बचड़नि जी तबियत ते वॾो असरु छॾींदियूं। ऐं अलाह ताला तव्हांखे इहा तौफ़ीक़ अता कजो, तव्हां पंहिंजे बचनि जी सही तरबियत करे सघो। ॾिसो त औलाद नाफ़रमान आहे, भई तो सॼी ज़िंदगी सिगरेट पीता, तो बि सॼी ज़िंदगी हुनखे गारियूं ॾिनियूं, वरी नाफ़रमान त फ़रमान बरदार थी विया। इहा बि ॻाल्हि कोन्हे, अलाह जे नेक ॿारनि जा बि औलाद नाफ़रमान थी सघनि था, पर इहो घटि, इहो कॾहिं कॾहिं थिए थो। अज़ीज़ दोस्तो, अलाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा आहे, जेको कुझु मूं बयानु कयो तव्हां ॿुधियो, मौज़ूअ काफ़ी डिघो ऐं तवील आहे, पर पंहिंजे नाक़िस इल्म जे मुताबिक़ जेतिरो कुझु मूं तव्हांजे साम्हूं बयानु कयो, अलाह रब्बुल आलमीन साईं तव्हां सभिनी खे अमल करे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह।